जी अल्हम्दुलिल्लाह बच्चा बाजियाब हो गया। हमने हसास इदारों के साथ मिल के इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन किया था, तो अल्लाह का शुक्र है बच्चा उनके वालिदैन को। बच्चे की बात आप पे फूल जो लोगों ने बरसाए हैं, आज मोहब्बत का आगाज है, तो आप इसके मैसेज क्या है सर? नहीं बस ठीक है। अब हलो थोड़ो अब थोड़ो असांखे परे ॾिसो अब परे हाणे कामरान हेलो परे हलंदव साहब हेलो ले परे हलंदव नथो गाड़ी निकालो गाड़ी से तार तार जी असां पनवाकल शहर में अगवा थियल नींगर आहे मासूम नींगर आबिद पठान जिनकी बाज़ियाबी की खुशी में जिनके वारस दोस्त सिविल सोसाइटी समेत हर तबके जा माण्हू जेके हिते पहुता आहिनि ऐं उनजे वालिदैन ॾाॾे खे जेके आहे गुलनि जा हार पाराए रहिया आहिनि। जॾहिं त शहरनि खे नींगर आबिद जी जेका बाज़ियाबी जो ॿुधी करे ख़ुशी थी आहे। अॼु रमज़ान शरीफ़ जे रोज़नि जे हवाले सां जॾहिं ईद वेझो हुई, पहिरियों जेको आहे त ॾुख हुयो, हाणे ख़ुशी में जेको तब्दील थियो आहे। मासूम ॿारु थोरी देरि में SSP सखर ऐं सैयद कुमेल हैदर शाह जेके आहिनि त पाण जेके खणी अची करे पहुची रहिया आहिनि, जिते हींअर उनजा वारस मौजूदु आहिनि ऐं उनजो जेको आहे ॾाढो मौजूदु आहे जो गुलनि जा हार पे रहियो आहे। ऐं 23 ॾींहं अलामती बुख हड़ताल कई, जंहिंमें हीअ पीरसन पंहिंजे पोटे जे लाइ जेका आहे त बाज़ियाबी जे लाइ रोज़ानो पनवाकल प्रेस क्लब ॾाढो अलामती बुख हड़ताल ते वेठल हो। अचो त हुन सां ॻाल्हि कयो। चाचा आपका जो अल्लाह का शुक्रिया शुक्रिया बड़ा बड़ा मेहरबानी साहब का अल्लाह अजमत ना रवा अल्लाह अजमत तो कुरान ना रवा खुदा शुक्रिया 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 रहमान मऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। अदा भाइरो जेका असांजे प्रेस क्लब वारा जेका बि असां पनवाकल जा साफ़ीन सभिनि जो असां थोरो अदा कंदासूं। सभिनि जो शुक्रिया आहे। जमाल नासर जो बि शुक्रिया, सभिनि साफ़ीन खे आफ़रीन शाबस आहे, असांजे SP साहब खे शाबस आहे। जे तारीख़ हलाई ऐं शहरनि में ॿार जी बाज़ियाबी जे लाइ वकील ॻोल्हण लाइ जमाल नासिर बुलो साहब जेको बीठल आहे, अचो त हुन सां पनवाकल वारनि खे मुबारक, सभिनी शौर वारनि खे मुबारक, तव्हां साफ़ी दोस्तनि खे मुबारक जिनकी गॾियल जदोजहद रंग लाथो आहे ऐं पने जी फतह थी आहे, शौर जी फतह थी आहे, जदोजहद जी फतह थी आहे। अल्हम्दुलिल्लाह। बिस्मिल्लाह मां वारसन समेत मीडिया के भी सलाम पेश तो कयां। तव्हां जहिड़ी जिदोजहद रही मुसलसल कवरेज जे करे जेका बाज़ियाबी थी आहे उहा उनजा शहरनि जे ताउन सां, पनवाकल वासियुनि जे ताउन सां, साफ़नि जे ताउन सां पुलिस के भी शाबाश आहे जंहिं रिकवरी कई आहे। मां पनवाकल तमामु मुबारक असां पनवाकल जे शऊर के सलाम पेश था कयूं जे हेॾी जदोजहद जो उनते रंग लातो ऐं तव्हां साफ़ी बिरादरी ऐं हितां इंतज़ामिया जा लख थोरा शऊर जा थोराइता आहियूं जंहिंजे करे अॼु मासूम ॿार बाज़ियाब थियो आहे। जो मौक़ुफ़ आहे जमाल अब्दुल नासिर बुले जो, असांजो साॻियो सथ आहे कि पनवाकल शऊर जी सोबत आहे, जंहिंमें सिविल सोसाइटी हुई, वकील हुया, अदीब हुया, शाइर हुया, साफ़ी आहे, सभिनी जे गॾियल किरदार जे नतीजे में जेको दबाव हुयो ख़ुदि पुलिस इंतज़ामिया ते, ॾोहारियुनि ते, क्रिमिनल्स ते, उन्हीं जो जेको आहे सो असांखे लाभ मिलियो आहे। कल शहर जे मेरान कॉलोनी वारे इलाइक़े में मासूम बालक आबिद पठान जो बाज़ियाब थियो आहे, उनजी ख़ुशी में जेका सिविल सोसाइटी, सियासी, मज़हबी, वकील अॻवान ऐं इलाइक़े वासी सभु जेके आहे सेलिब्रेट कनि पिया, ख़ुशी कनि पिया। थोरी देरि में मासूम बालक जेको आहे पुलिस खणी करे हुते पहुची जिते जेको आहे वधीक ख़ुशी थींदी। कैमरामैन नईम ड्रेव सां गॾु मुनीर ड्रेव, KTN न्यूज़, पनवाकल। जो सखर टीम है उसका जो इसने मेहनत किया है, बिल्कुल 22 दिन हो गया है। आबिद शाह जो लापता था वो बाजियाब हो गया है, हमको तस्दीक हो गया है, SP ने तस्दीक करवाया है। इंशाल्लाह कुछ घड़ी के बाद इंशाल्लाह बड़े खुशी में माँ मेहरबानी, खासकर कामरान है की मेहरबानी।
जी पनो आकल शहर के मिरान स्कूल वारे इलाइक़े में मासूम नीगर आबिद वलद नूरदीन पठाण जंहिं धाड़ेल अगवा करे विया हुआ उनखे 23 ॾींहं गुज़री आहे ईद वेझो ई वारस वालद पुलिस सभिनी खे परेशानी हुई त मासूम नीगर जेका जल्द बाज़ियाब करावे अॼु जेको आहे त मासूम नीगर जे वारसनि खे पारां जेके आहे त अॼु ख़ुशी जहिड़ी ख़बर मिली आहे ऐं वालद पारां बि इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त मुंहिंजो ॿारड़ो आबिद पठाण बाज़ियाब थियो आहे ऐं थोरी देरि में SSP सखर पाण जेके उते पहुचंदा ऐं पुलिस बि आहे दावा कई आहे त जेका त असां SSP सखर डॉक्टर अज़हर मुग़ल जो इहो चवणो आहे त ॿारड़ो बाज़ियाब थियो आहे ऐं पुलिस मुक़ाबले जी दावा कई आहे वधीक असां उनजो वार सां ॻाल्हि ॿोल कयूं था पोइ बाद में SSP सखर सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुक्र अल्हम्दुलिल्लाह सुम्मा शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मां SSP अज़हर मुग़ल साहब के शुक्रगुज़ार आहियां और उन्हनि जी टीम जी शुक्रगुज़ार आहियां जेके इन सां मख़लूस टीम हुयो। मां उनजी शुक्रगुज़ार आहियां त मुंहिंजो नंढड़ो बाज़ियाब थियो आहे। जीअं बसादे ख़ुदि SSP मूंखे फ़ोन कयो आहे और तस्वीर मोकिलियो आहे त बाबा तुंहिंजो छोकिरो असां बाज़ियाब कयो आहे, कुझु देरि खां पोइ असां खणी ईंदासीं। ॿी ॻाल्हि इहा त मां पूरे शहर जो मुंहिंजे जेके शहर जा वासी आहिनि मां शुक्रगुज़ार आहिनि शहर वासियुनि जो, उन भाइरनि जो, उन भेनरुनि जो, उन हमड़ियुनि जो मां शुक्रगुज़ार आहियां जीअं मुंहिंजे लाइ दुआ कई, जीअं मुंहिंजे लाइ आवाज़ उठाया। मां उन शहर वारनि जी शुक्रगुज़ार आहियां। मां उन मीडिया ख़ासि कर मुनीर डे जी, कामरान डे जी, मां ख़ासि कर इन्हनि जी शुक्रगुज़ार आहियां जंहिं मुंहिंजो साथ ॾिनो आहे। जेके बि दोस्त आहे मुंहिंजा ॿाहिरि आहिनि मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। बालक आहे जेके बाज़ियाब थियो आहे तव्हां कीअं था ॾिसो ख़ुशी जो लम्हो आहे तव्हांखे मुबारकूं हुजनि सखर पुलिस खे बि हुजनि सियासी समाज जी शहरनि खे बि हुजनि मुबारकूं तव्हांजे घर में कीअं सूरत हाल तव्हांजे जेके आहे त मुनीर बा अॼु त असांजी डबल ख़ुशी आहे। हिकिड़ो रमज़ान जी ख़ुशी बि अची वई असांजी, हिकिड़ो ईद जी ख़ुशी बि असांखे डबल ईद बि थी वई। मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां प्रेस वारनि जी, मां शुक्रगुज़ार आहियां पुलिस सखर SSP अज़हर मुग़ल साहब जी, मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे शहर वासियुनि जी मुंहिंजी ख़ुशी वारी घड़ी में शरीक कंदी। जी ही नूरदीन पठाण हो जंहिंजो बालक मासूम आबिद पठाण धाड़ेलनि जे चंबे में हुयो जेको अॼु बाज़ियाब थियो आहे ऐं ख़ुशी जहिड़ी ख़बर उन वालद खे मिली आहे। SSP सखर डॉक्टर अज़हर मुग़ल साहब बि पाण इन शइ जी तस्दीक कई आहे त ॿारड़ो बाज़ियाब थियो आहे ऐं जेके आहे त थोरी देरि में ॿारड़ो वालद जे हंज में हूंदो ऐं उनजे अमड़ जे हंज में हूंदो ऐं शहरनि जे हंज में हूंदो ऐं शहरी सख़्तु जेका त परेशान हुआ ऐं मुख़्तलिफ़ तरीक़े सां उन में एहतिजाज थियनि पिया। शहरनि जो इहो मुतालबो त मासूम बालक जेको आहे बाज़ियाब करायो वञे। कैमरामैन नईम ड्रोज़ अगर मुनीर ड्रो KT न्यूज़ पनो आकल। जी असां पनो आकल शहर जे मिरान कॉलोनी इलाइक़े में मौजूद आहियूं जिते मासूम बालक आबिद पठाण जेको बाज़ियाब ते घर पहुची वियो आहे जिते हिते ख़ुशी जहिड़ो माहौल आहे जिते जेको आहे SSP सखर पारां मासूम बालक खे जेके आहे त घर पहुचायो गुलनि जी वर्खा कई पई वञे ऐं हीअ जेको आहे त आबिद पठाण साम्हूं गाॾी में अचे पियो। वालेकुम सलाम, महिरबानी साईं। अहिड़ो लॻे थो ॼण असांजे घर में ईद खां पहिरें ईद अची वई आहे साईं। मां सॼे पनो अखिल जो तमामु घणो थो रायतो आहियां। पने जे अवाम असां सां तमामु घणी जी असां मासूम बालक सां गॾु आहियूं जॾहिं त उनखे SSP सखर DI जी सखर पारां हिते पहुचायो वियो आहे ऐं उनखे गुलनि जी वर्खा कई वई आहे। मासूम बालक आबिद पठाण ही पंहिंजे वारसनि सां गॾु मौजूदु आहे जिते वॾी तादाद में शहरी गॾु थिया आहिनि ऐं शहरनि में ख़ुशी जहिड़ो माहौल थियल आहे। कैमरामैन नईम ड्रो सां गॾु मुनीर ड्रो KT न्यूज़ पनो आहे।